नासिर नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नए देरे में शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं सदर आसिफ़ अली ज़रदारी जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श पहुंची वही है। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के मज़ारनि ते हाज़िरी भरी है। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली के लिए दुआ पिणु घुरी है। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नए देरे में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुंची वही है। बिल्कुल नाज़रीन, नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी भरी है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी भरी है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी पिणु भरी है। जी नाज़रीन, असां जॉइन किया है। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुती है, जैं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी है। अवां खे आगाह कंदासीं। आसिफ़ा भुट्टो मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली के लिए दुआऊं पिणु घुरियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। नए देरे में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श पहुंची वही है। बिल्कुल नाज़रीन, नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी भरी है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरियूं आहिनि। नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी पिणु भरी है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरियूं आहिनि। नवंदरो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदाबख्श पहुंची वही है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। सदर आसिफ़ अली ज़रदारी ऐं अॻूणी वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुती है। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी अॻूणी वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के मज़ार ते हाज़िरी भरी है।